अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे ऐं तव्हां ताईं बहितरीन खां बहितरीन अपडेट पहुचंदी रहनि दोस्तों। ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कयो ताकी तव्हांजी राय जेका आहे त काफ़ी अहम हूंदी आहे, असांखे ख़बर पवंदी आहे असांजे कम मां तव्हां मुतासिर आहियो। जी दोस्तों, त हाणे हलंदासीं पंहिंजी अपडेट जे तरफ़। तव्हांखे देरि कोन था करायूं दोस्तों। त तव्हां जीअं ॾिठो हूंदो त मंठार ऐं राणीअ जी जेका तलख कलामी वधी वई शादीअ खां पोइ, जेको मंठार राणीअ सां मिलणु वियो ऐं राणी हुनखे चवणु लॻी त मां तोसां प्यार मोहबत वारी ॿोलीअ में नथी ॻाल्हाए सघां, हाणे मां शादीशुदा आहियां। पोइ भले ई मुंहिंजो मुड़ुसु नंढो ॿारु आहे, पर मां शादीशुदा आहियां। मां हुनजी अमानत में ख़यानत नथी करणु चाहियां। तूं हले वञे था, मां तोसां ॻाल्हाइणु नथी चाहियां। ऐं दोस्तों, मंठार हिकु भेरो ॿीहर मायूस थी हुतां हलियो वियो। ऐं ॿिए पासे मल्हार जेको आहे त मल्हार जो शक अञा बि सारंग ते मौजूदु आहे ऐं हू इहो सोचे रहियो आहे सिर्फ़ु मां हितां जेल मां आज़ादु थियां त मां सारंग खां पंहिंजो परांद वठां, जो हुन मूंखे जेल में ॿधायो आहे पंहिंजो थी करे। ऐं वरियल ख़ान जेको आहे त पुलिस जे हथां मल्हार खे छॾाइण जे लाइ हामी भरी आहे ऐं पुलिस बि इहा चयो आहे त काफ़ी वांगुरु असां बलाच करण जी वियूं आहिनि। हाणे तुंहिंजी वांगुरु असां वांदासीं ऐं मल्हार खे आज़ादु कंदासीं। सुभाणे न ॿिए ॾींहुं तूं मल्हार खे वठी वञिजांइ, असांखे तूं पंहिंजा पैसा ॾेई। ऐं मल्हार आज़ादु थींदो। ऐं आज़ादु थियण खां पोइ दोस्तों, मल्हार जे हथ जेको सारंग जी ॻिचे में हूंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त इहो बि चांस आहे त पुलिस जे हथां जे बलाज ख़ान हुनखे आज़ादु कराए मंठार जे हवाले करे सघे थो, छो त बलाज ख़ान मंठार खे इहो चई चुको आहे त मां तोखे पुलिस खां छॾाए ॾींदुसि मल्हार, ऐं हथ तुंहिंजा हूंदा ऐं जेको आहे सीनो मल्हार जो हूंदो त हुनखे गोली हणी सघीं थो। जी दोस्तों, त बालाज ख़ान जो ज़ुल्म न रुकियो ऐं ॿिए पासे जेको आहे त शाहनवाज़ चवणु लॻो त मुंहिंजे मासूम पुट सां एॾो ज़ुल्म, हुनखे एॾी वॾी खुवाड़ ॾिनी वई आहे। तंहिं ते रोशन क़ैद में हुनखे चयो त सिर्फ़ु तुंहिंजे पुट सां ज़ुल्म न आहे, पर पंहिंजी धीउ सां बि हुन ज़ुल्म कयो आहे। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॾिसण लाइ ॿुधंदा सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।